अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। अॼु सेनेट जो इजलास हिकु भेरो ॿीहर तनक़ीद जे ज़द चढ़ी वियो। अॼु शाह महमूद कुरैशी पारां हिकु भेरो ॿीहर सिंध हुकूमत ते सिंध ते तनक़ीद जी शुरूआत कई वई। शाह महमूद कुरैशी पारां इहो चयो वियो त पीपल्स पार्टी मां बोई अचे पई। पीपल्स पार्टी सिंध जी ठेकेदार नाहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मां सूबाई तासुब जी बोई अचे पई। संदसि चवणो त सिंध हुकूमत बिजली ऐं गैस जा बिल माफ़ कंदड़ थींदी केर आहे। छा चवणो शाह महमूद कुरैशी जो, अचो तो सब खां पहिरियों ॿुधो। हमने कहा कि एक जबान से बात कीजिए। यहां कहा जाता है कि जनाब नुक्ताचीनी की जाती है, पीपल्स पार्टी पर यलगार हो गई, सिंध पर तलवार चल गई। हरगिज़ नहीं, सिंध हमारा है, सिंध हमारा है, सिंध का दारुल खिलाफा हमारा है। आज भी सिंध के दारुल खिलाफे पे अक्सरियत जो है वो पाकिस्तान तहरीक इंसाफ और एमक्यूएम हमारी जो हलीफ जमात है उनकी अक्सरियत है। तो हम कराची का आपको ज्यादा दर्द है और हमें दर्द नहीं है, हरगिज़ हमें दर्द है। कराची उतना मेरा है जितना आपका है। आप सिंध के ठेकेदार मत बने, ये पूरा पाकिस्तान है और हम पूरे पाकिस्तान की बात कर रहे हैं। तभी जब मैंने देखा, जब कल मैंने इनकी गुफ्तगू सुनी, मैंने कहा क्या हो गया पीपल्स पार्टी को। पीपल्स पार्टी एक जमाने में वफाक की अलामत हुआ करती थी और आज जिस पीपल्स पार्टी से वफाक की खुशबू आया करती थी वहां आज सुबाइयत की बू आ रही है। खुदारा इस रवैये को बदलिए, खुदारा सियासत की खातिर ये न कीजिए। आई अंडरस्टैंड डिफिकल्टीज है, मुझे पता है कि राशन की तकसीम में बेपनाह दिक्कत हुई है उनको और आज सुप्रीम कोर्ट तक उनको उसकी जवाबदेही तलबी हो रही है कि कहाँ गए वो अरबों रुपए जो आपने राशन तकसीम किया। लॉकडाउन तो कर दिया, कहते हैं बड़ा लॉकडाउन। अरे ये क्लिफ्टन में लॉकडाउन, डीएचए में लॉकडाउन, मलीर में लॉकडाउन हमने देखा। कहां था लॉकडाउन? कहीं इंटीरियर सिंध में। आइए मैं आपको ले चलता हूं, ले जाता हूं बीरपुर खास ले जाता हूं, आपको ले जाता हूं मैं सक्कर हैदराबाद ले जाता हूं। कहां का लॉकडाउन? कौन सा लॉकडाउन? किसने देखा लॉकडाउन? जी नाज़रीन, काल भी शाह महमूद कुरैशी पारां सख्त तनक़ीद कई वई हुई सिंध हुकूमत ते लॉकडाउन वारे मामले ते ऐं जेको अॼु भी उहो सिलसिलो शाह महमूद कुरैशी पारां जारी रखियो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां माकड़ जे मामले खे उथारियो वियो। संदसि चवणो त वफ़ाक़ पारां जेको वाइदो कयो वियो हो सिंध खे 6 जहाज़ ॾियण जे लाइ, स्प्रे जे लाइ, उहे हिन वक़्त ताईं नहनि मिली सघिया। हिकु जहाज़ ई सिंध खे मिली सघियो आहे जेको बि हिन वक़्त सखर में बीठल आहे। शाह महमूद कुरैशी बाबत पुछल सवाल के जवाब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो तो शाह महमूद कुरैशी के वज़ीर आज़म बणाइण जो डटो ॾेई पीपल्स पार्टी छॾाई वई हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त सिंध कार्ड वारो बयान शाह महमूद कुरैशी वापस वठे। आख़िर अहिड़ी ॻाल्हि कई छो पई वञे? छा चवणो बिलावल भुट्टो ज़रदारी जो, अचो थोड़ी ॾिसो। ये किस किस्म का बयानिया है कि एक वफाकी वजीर कहे कि मुझसे या मेरे जमात से सिंध की बू आ रही है? एक वफाकी वजीर इस किस्म का अल्फाज इस्तेमाल कर सकते हैं? ये इसका मतलब क्या है? हम तो हर सूबे की बात करते हैं, लेकिन जब मैं सिंध का साथ चुनाव इंसाफी हो रहा है इसका बात करता हूं तो हमें कहा जाता है कि मैं सिंध कार्ड खेल रहा हूं। जब मैं या शाह महमूद कुरैशी साहब जनूबी पंजाब की पासमानदगी की बात करते हैं तो क्या तब हम जनूबी पंजाब कार्ड खेल रहे हैं? जब हम बलोचिस्तान की पासमानदगी, जब हम बलोचिस्तान के साथ जो ज्यादती, जब हम बलोचिस्तान के साथ जो इंसानी हकूक का धज्जियां उड़ाए जाते हैं उस पे बात करते हैं, तो क्या आप कहते हो कि हम बलोचिस्तान का कार्ड खेल रहे हैं? जब मैं खैबर पख्तूनख्वा के लिए बात करता हूं, जब मैं सादिक फाटा के अवाम के लिए बात करता हूं, क्या मुझ पे इल्जाम लगता है कि मैं पख्तूनख्वा का कार्ड खेल रहा हूं? जब मैं गिलगित बल्तिस्तान के हर डिस्ट्रिक्ट में खुद जाता हूं और गिलगित बल्तिस्तान के अवाम के लिए और इनके हकूक के मुतालबा करता हूं, तो क्या मुझ पे गिलगित बल्तिस्तान कार्ड खेलने के इल्जाम लगता है? जब मैं आजाद कश्मीर पहुंचता हूं और वो बातें करता हूं जो हमारा वजीर आजम डरपोक था, नहीं कर सकता था, तो क्या कोई मुझे कहता है कि मैं कश्मीर कार्ड खेल रहा हूं? मैं मुतालबा करता हूं कि ये वजीर अपना लफ्ज वापस लो और अगर वो वापस लेने को तैयार नहीं है तो इस्तीफा दो।
इस किस्म का बयानबाजी हम किसी भी सूरत हाल में बर्दाश्त नहीं करेंगे। जी नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी मजबूरी तरह सां कोरोना वायरस जी शुरूआत खां वठी हिन वक़्त ताईं सियासत जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं जेके सिंध हुकूमत पारां क़दम खयां विया मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां उन्हनि ते तनक़ीद जो जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्त ताईं जारी आहे ऐं ख़ासि करे जेको नेशनल असेंबली में इजलास हो उन में इहो एक्सपेक्ट कयो वियो त हिन सॼे मामले ते कोरोना जी वबा ते ॻाल्हाइबो ऐं जेके खयल क़दम आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइबो, पर हिकु भेरो ॿीहर तनक़ीद जी शुरूआत थी आहे। अरिड़हीं तरमीम ते हिकु भेरो ॿीहर ॻाल्हि थी आहे, अरिड़हीं तरमीम जी मुखालफ़त थिए पई, उन ते ॻाल्हि थिए पई। हीउ सॼो मामिलो हिन वक़्त ताईं अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां अरिड़हीं तरमीम ते के फ़ैसिला कया विया आहिनि त उन्हनि मां सभ खां वॾो फ़ैसिलो ऐं जेको फ़ैसिलो सुठो पिणु साबित थियो जंहिंखे सूबे जे अवाम पारां वेलकम पिणु कयो वियो उहो लॉकडाउन वारो मामिलो हो। उन खां पोइ हिकु ॼण त तकलीफ़ वारी कैफ़ियत असांखे नज़र अचे पई, ख़ासि करे वफ़ाक़ी वज़ीरनि में अॼु शाह महमूद कुरैशी पारां बि उनजो ज़िक्र कयो वियो। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर अॻुवाण आहिनि सेनेटर ससी पलीजो साहिबा। वरी महिरबानी मैडम अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। महिरबानी अदा महराज। ॿुधाइजो अदी ही मामिलो ज़ाहिरा हले पियो, पाण हिकिड़े प्रोग्राम में हिनजे ते डिस्कस बि कंदा आया आहियूं। क़ौमी असेंबली जो इजलास रखियल हो ऐं इहो सम्झो पियो वियो त कोरोना वारे मामले ते बहस थींदो। काल्ह बि असां ॾिठोसीं सियासत जी नज़र थी वियो इजलास, ऐं अॼु बि असांखे साॻी शइ थींदे नज़र आई। ख़ासि करे जेका तनक़ीद थिए पई, जेको तअसुब वारो रवैयो आहे उहो हिन वक़्तु सिंध सां ॾेखारियो पियो वञे, उहो वाज़े तरह सां नज़र अचे पियो। बिल्कुलु सही तव्हांजो तर्जुमो आहे। ऐं तव्हां ॾिठो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेके हर हाल में उते पता इजलास अटेंड कयो उन्हनि, शहबाज शरीफ़ साहब त शायदि तबियत जे करे या ॿिए कंहिं उन्हनि जे करे जेको हू कोन अची सघिया, उन्हनि चयो हो त कोन अची सघंदा, पर हूअं बि अपोज़िशन लीडर तौर ते या जेका भरमा भरमी ऐं जेका असली जेको ॻाल्हि हूंदी आहे, टेंशन हूंदी आहे, उहो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उन्हनि जी शख़्सियती महवर हूंदी आहे। हिन सॼी अट्रैक्शन हिन हवाले सां जेका ॻाल्हि रखंदा आहिनि वॾे वाक़े। त कल्ह बि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ख़दशनि ते बि ॻाल्हायो, मसइले ते बि ॻाल्हायो ऐं हल ते बि ॻाल्हायो, सजेशन्स ॾिनियूं, रिकमेंडेशन्स ॾिनियूं ऐं सिंध समेत सभिनी सूबनि जे हवाले सां उन्हनि जेके मसइला आहिनि। कोरोना ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि हिकिड़ो ग़ैर मामूली हिकिड़ो लका आहे, हिकिड़ी वबा आहे ऐं उन सां सॼो पाकिस्तान, उनजा माण्हू अमीर हुजनि ग़रीब हुजनि जेके बि आहिनि उहे विढ़नि पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़रीबनि ते वधीक ॿार आहे ऐं उन में हुकूमतूं पंहिंजे वस ज़ाहिर कोशिशूं कनि पियूं, पर इहो बि ॾिसणु खपे त सिंध हुकूमत में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे ऐं वफ़ाक़ उनजी अपोज़िशन में आहे। ॿियनि सूबनि में जेके गवर्नमेंट्स आहिनि या जेके इतादी आहिनि उहे वफ़ाक़ सां गॾु आहिनि। त सिंध जूं जेके डिमांड्स हेसि ताईं रहियूं न सिर्फ़ु कोरोना जे हवाले सां, उहो ठीकु आहे, कोऑर्डिनेशन कमेटी में वज़ीर आला सिंध साहब पंहिंजो हर ॻाल्हि रखंदा पिया अचनि ऐं जिते कंट्राडिक्शन थिए थो या उते असीं डिसएग्री कयूं था उहो बि ॻाल्हि रखनि था, पर सिंध खे जेका मदद हिकिड़े फेडरेटिंग यूनिट, हिकिड़ो अहम फेडरेटिंग यूनिट जेको रेवेन्यू खां वठी तव्हांजे ऑयल ऐं गैस ताईं हर शइ में, ज़रात में, ॿियनि शयुनि में उनजो वॾो कंट्रीब्यूशन आहे पाकिस्तान खे हलाइण में ऐं टैक्स कलेक्शन जे हवाले मद में बि, ऐं उनजी साथी लीडरशिप जंहिं पाकिस्तान खे हिकिड़ो दफ़ाई प्रोग्राम ॾिनो, कुर्बानियूं ॾिनियूं हर शइ, त सिंध खे त वधीक अवलियत ॾियणु खपे हर हाल में। पर असां ॾिठो आहे त ॿार सॼो सिंध ते इलीगल इमिग्रेशन खां वठी हर शइ जो, ऐं पोइ सिंध खे उनजे मोट में का बि शइ न। त उहा बहरहाल वरी दिलि करे बिलावल साहब जेको आहे कल्ह पंहिंजी ॻाल्हि रखियूं ऐं हिकिड़ी स्ट्रेटजी ॾिनी तमामु मेच्योर, and his speech I think attracted great interest आउं चवंदसि या अटेंशन जेका आहे उहा उन ग्रैब कई ऐं माण्हू खे लॻो त इहो ई स्टेट्समैनशिप वारी जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा चेयरमैन बिलावल साहब जी हुन स्पीच में नज़र आई। पर थियो ईअं जो साम्हूं खां जेके स्पीचिस आयूं ओतिरियूं हुयूं तमामु हल्के लेवल जूं, ॾे जवाब वठ जवाब वारियूं, जंहिंमें को प्रोग्राम कोन हो, फेडरल गवर्नमेंट जी का पॉलिसी उन में रिफ्लेक्ट कोन पे कई
ऐं कल्ह बि ईअं थियो वरी, ऐं उन कल्ह बि जेका ख़ासि करे जेको फॉरेन मिनिस्टर शाह महमूद कुरैशी साहब आहिनि, उन्हनि जेका स्पीच कई उहा आउं सम्झां थी त इलाही हवालनि सां क़ाबिले एतिराज़ स्पीच हुई, जंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी खे निशानो बनाईंदे उन सही सिंध खे निशानो बनाए छॾियो ऐं सिंध सूबे वांगुरु न पर सिंध कार्ड वांगुरु, ऐं उहो बि सीनियर माण्हू उहो चए ऐं हेॾे वॾे उहिदे ते हुजे ऐं सिंध जे माण्हुनि खे न सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी जहिड़नि खे माण्हुनि खे मेंबर्स खे असांखे सभिनी खे, पर सिंध जे आम माण्हू जेको रिगार्डलेस ऑफ एनी पार्टी एफिलिएशन उन सभिनी खे उन्हनि खे ज़रूरु ख़राबु लॻो हूंदो, ख़राबु लॻो आहे। पर अॼु बि वरी जॾहिं ॻाल्हि आई त उहा ई ॻाल्हि, हाणे बाबा जेको सूबो सॼो महवर आहे हिकिड़ो इंटरप्रोविंशियल हुन में हिकिड़ो सीरियस रोल अदा करे पियो, उन जूं कुर्बानियूं आहिनि सियासतदाननि जूं, उन्हनि जे माण्हुनि जूं, जेको हेॾो रेवेन्यू ॾिए थो, पाकिस्तान हले थो जिते समुंड आहे, उन में असांखे बिना कुझु ॾियण जे तमाम सॼा पंहिंजा बणिज वापार पंजाब करे पियो, ॿिया बि कनि पिया, जिते इलीगल इमिग्रेशन वधि में वधि आहे, जिते पाणी जी कटौती वधि में वधि थिए थी, जिते ज़राअत खे कापारी धक लॻल आहे, जिते असांजा पुछड़ी जहिड़ा जेका ज़िला आहिनि उते पीअण लाइ पाणी कोन्हे, जिते माकड़ जो जेको आहे उहो अज़ाब लथल आहे, जंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत जूं ज़िम्मेदारियूं उन कुझु कोन कयूं, बजाए रजे उन्हनि शयुनि खे उहे एड्रेस कनि। उन्हनि चयो त सिंध मां असानियत जी बू अचे पई, पीपल्स पार्टी जेका आहे सूबायत पार्टी आहे, त उन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सभिनी खे हिकिड़ी कावड़ आई ऐं अफ़सोस थियो, अहिड़ो माण्हू जेको हेतिरनि सालनि खां, हाणे जी त ॻाल्हि कोन्हे, हाणे त कोन आयो आहे, पीटीआई जी सोच अहिड़ी आहे न, तॾहिं मूं बि तॾहिं ट्वीट कयो हुयो त मूं चयो तॾहिं मुल्तान जे हॉस्पिटल में हर शइ पखी जेको पर हणे थो उहो बि शाह महमूद कुरैशी साहिब जे सलाह खां सवाइ कोन थो थिए, आउं त ईअं चवंदसि। उते हिकिड़ी हॉस्पिटल में अलाए छा थियो, शयूं उते पंजाब में बेच थियनि, पर बहरहाल जेसिताईं मुल्तान जी ॻाल्हि आहे त तव्हां ॾिठो त कुरैशी साहिबु जेका इहा ॻाल्हि फ़ोन ते बि ॾिसी थी चई सघियो ते या किथे कमु थी वञे हा, उते प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं पंहिंजी हुकूमत ते न छुआ छंडिया, यानी पंहिंजे इलाइक़े पंहिंजी ॻाल्हि खे थोरो बि उनजी ॻाल्हि मञी कोन वई ऐं उन लॻो त उनजी वायलेशन थिए पई या माण्हुनि जे राइट्स सां हथ जोड़ंदा। असीं जेको सिंध आहे करोड़े माण्हुनि जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी जेका आहे नुमाइंदगी करे थी ऐं उनमें नाणे पाणी ऐं कोरोना जा मसइला ॿिया, उनजी ॻाल्हि असीं इन्हनि पार्लियामेंट ऐं आइनी फोरम्स ते न करियूं त पोइ माना पोइ असीं आहियूं छा जे लाइ, पोइ छाजी सियासत आहे। ठीक है, बिल्कुल मामला हिन वक्त वाज़े आहिनि। इवन कल शाह महमूद कुरैशी साहब जेको आहे इलाइक़ाई बि न पर हिकिड़े ज़िले जी सियासत करे थो, उन मां बूह पई अचे लसानियत जी। इहो कल्ह ई वाज़े थी वियो जॾहिं मुल्तान जे क्वारंटीन सेंटर जी ॻाल्हि थी त उन वक़्तु सखर जी ॻाल्हि छो न थी, हालांकि जेका शुरूआत हुई ज़ाइरीन जी उतां थी पए, बिल्कुलु मां हिन अवां जी ॻाल्हि सां एग्री आहियां, पर हीउ जेको सॼो मामिलो हले पियो गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां, हिन वक़्तु ज़ाहिर इजलास कोरोना वायरस जी सूरत हाल सभु बि घुराए विया आहिनि, पर हिन वक़्तु जेको निशानो असल थिए पियो ऐं जेका कोशिशि थिए पई उहा थिए पई अरिड़हीं तरमीम जे हवाले सां, जेका तकलीफ़ आहे उहा अरिड़हीं तरमीम जे हवाले सां। मजबूरी तरह सां जे ॾिठो वञे त मुल्क में कानून ते बि उन तरह जो अमल हिन वक़्त ताईं नाहे थी सघियो। अरिड़हीं तरमीम खां पोइ अगरि का वाज़े शइ वाज़े हिकमत अमली सूबे तौर ते नज़र आई आहे, सूबे जे चीफ एग्ज़ीक्यूटिव तौर अगरि कंहिं फ़ैसिला कया आहिनि त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाही कया आहिनि, उन खां पोइ असांखे हीअ तकलीफ़ थींदे नज़र अचे पई ऐं अहिड़ी बयानबाज़ी जा सिलसिला हलनि पिया। अवां छा पिया सम्झो त हिन वक़्तु जेके वार ॿिन्ही पासनि खां थियनि पिया त छा इन सां अरिड़हीं तरमीम खे को ख़तरो आहे या कोशिशूं थियनि पियूं, ऐं गॾो गॾु इहो बि ॿुधाइजो त मुस्लिम लीग नून जो अवां सां हिन वक़्तु इन मामले ते ख़ासि करे केतिरो साथ आहे? तव्हां बिल्कुलु सही तव्हां चयो त चइनी सूबनि में या इवन जेके पंहिंजो गिलगित बल्तिस्तान ॻणियूं, आज़ाद कश्मीर जी ॻाल्हि करी, जेको पंहिंजो ई आहे डोमेन पाकिस्तान जे हिन में चीफ एग्ज़ीक्यूटिव जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं मुख़्तलिफ़ सूबनि में, त वधि में वधि परफॉर्मेंस जेका ॾुखियुनि हालतुनि में बि सुठी रही आहे उहा पंहिंजो CM सिंध मुराद अली शाह साहिब जी रही आहे। तमामु घणो चैलेंजिंग टाइम सिंध ॾिठो आहे, सिंध गवर्नमेंट ॾिठो आहे, ॾाढी ॾुखियाई आहे, पर ऐं वफ़ाक़ जी तरफ़ां का कोऑर्डिनेशन या को मदद ओहिड़े तरीक़े सां उहो बि न आहे ऐं उनखे वरी लुक आफ्टर ऐं इंस्ट्रक्शन्स जेके गवर्नमेंट खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके हिदायतूं आहिनि उहे चेयरमैन बिलावल भुट्टो राइस साहिब जो आहिनि ऐं हिन जी एज ऐं उनजे बावजूदि चेयरमैन साहिब पंहिंजे पाण खे इलाही हवालनि सां सम्झां थी त
जेके वॾी उमिरि जा मैच्योर आहिनि सियासतदान उन्हनि खां वधि उन्हनि साबित कयो आहे ऐं सिंध जे पाणी में बहरहाली हिकिड़ी शइ आहे हिनखे मञिणो पवंदो। ही तव्हां अरिड़हीं तरमीम वारी ॻाल्हि कई, तव्हां महराज इहो ॾिसो त न सिर्फ़ु अरिड़हीं तरमीम पर हाणे मुख़्तलिफ़ डैमनि जी बि ॻाल्हि थी वई आहे। हाणे आहिस्ते आहिस्ते हू कंट्रोवर्शियल डैम्स जी बि आहिस्ते आहिस्ते मूंखे लॻे थो हीअ ॻाल्हि करणु शुरू कंदा ऐं हींअर सिंध जी जेका पाणी जी पोज़ीशन आहे हूअ बि सिंध जो जेको मौक़िफ़ उसूली आहे कहिड़ी पार्टी जो सिंध जो माण्हू हुजे जेको सिंध खे पंहिंजो सम्झे थो असीं को बि कट कैनाल डैम उनजी मुखालफ़त कई अथव। पाणी जी सूरत हाल निलबट आहे निल आहे उनमें कॾहिं बैराज कॾहिं कैनाल असीं उते ॻाल्हि कयूं था त फैसल बाब जा 11 महीना तव्हां ॾिसो था उतां खां गाइबो उनजी नाइली तरवार उते लटकी पए बेटी शोहरत जे करे अलाए ॿियो को मामिलो उतां हमरा गाइब। स्टैंडिंग कमेटी में जेतिरा दफ़ा मुंहिंजो मोशन आयो हमरा गाइब। हिकिड़े स्टैंडिंग कमेटी में त माना माण्हू मेंबर वॉकआउट कंदो आहे न आउं पई ॻाल्हायां हुन खां सवाल कयां पई उतां ई रुसी उतां पाण कॾहिं वज़ीर वॉकआउट कयो हीउ पहिरियों वज़ीर आहे जेको वॉकआउट कयो इहे पाणी जा वज़ीर इहे आहिनि असांजे मथे ते रखियल आहिनि। त हीअ सभु शयूं अरिड़हीं तरमीम फलाणो हाणे अरिड़हीं तरमीम में इलाही शिकूं आहिनि। असांखे माण्हुनि खां ख़दशो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते लटकियल तलवार हिननि जी त रहे थी सां गॾोगॾु असांखे उहे ॿिया बि सीरियस शिकूं आहिनि जंहिंमें सदारती निज़ाम जी राह हमवार थी सघे थी जंहिंमें ॿिया किस्सा थियनि था उनमें इलेक्शन कमीशनूं जुडिशरियूं फलाणा हेॾा होॾा इलाही शयूं अहिड़ियूं जेको जमहूरियत जी राह हमवार करण लाइ अरिड़हीं तरमीम में हिकिड़ो आइनी पैकेज हो। हाणे अरिड़हीं तरमीम जी बि हू ख़्वाहिशमंद ज़रूरु आहिनि त हुन सां हथ चुरांद छा हुनजे वक़्त जो रोल बैक करे छॾीनि पर हाणे अॼु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु तमामु सुठी ॻाल्हि कई जेका असीं कंदा आहियूं ऐं उन्हनि खे यादि ॾियारो पीटीआई खे बाबा अरिड़हीं तरमीम ई आहे जो अव्हांखे हेॾा पावर्स आहिनि प्राइम मिनिस्टर खे। अॼुकल्ह पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी पंहिंजो टेन्यूर को सिविल हुकूमत जो पूरो कयो न हमेशह अध में रहिजी वेंदी ऐं नवाज़ शरीफ़ खे थैंकफुल थियणु खपे पीपल्स पार्टी जो टियों दफ़ो ॿार उहो लथो कॉन्स्टिट्यूशन ऐं उहो आयो ऐं उन 5 साल पूरा कया पीपल्स पार्टी उनमें का मतिलबु पंहिंजी अपोज़िशन कई पर को गैर जमहूरी ॻाल्हि न कई। हाणे हीअ बि ॿिनि हिकिड़े ॾेढ मेजोरिटी ते हमरा पीटीआई वारा बीठा आहिनि तॾहिं बि असां चयो ठीकु आहे बाबा जमहूरी हुननि जो हक़ ॾिए थो कनि पर हाणे ही न सिर्फ़ु अरिड़हीं तरमीम पर हुन सां गॾोगॾु मतज़ाद जेके ॻाल्हियूं हूंदियूं जंहिंजो माण्हुनि जो तवजह कोरोना या हिननि जी परफॉर्मेंस या गवर्नेंस सां हटी करे हननि ते का आङुर न खॼी सघे माण्हू सियासत में लॻी वञनि ऐं रोज़ माण्हू लॉकडाउन ख़तमु थी विया आहिनि ऐं उन में जेके धड़ाधड़ हाणे ऐलान करे पर मूंखे ख़दशा आहिनि त ईद ताईं ईद खां पोइ जेका मामला थी सघंदा छो त असां वटि जेको आहे देरि सां ई कोरोना ॿियनि मुल्कनि में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे उनजो जेको आहे उहे हेठि पियो वञे त हुननि मरहलेवार लॉकडाउन कयो आहे ख़तमु करण जी कोशिशि कनि पिया पर पाण वटि जेको अचानक ई पीटीआई वफ़ाक़ी हुकूमत त पीटीआई जी जेका आहे उहा उन्हनि में रुॻो साज़िशी थियूं पाण करे न ॾिसूं बिल्कुलु हिननि जा माइंड सेट उहो आहे त जमहूरियत खे कंहिं नमूने सां को किथां न किथां कापारी धक हणिजे गुंजाइश कढिजे जंहिंमें हिननि जा माण्हू जेके चूंडियल बि न आहिनि उहे फिट थी सघनि के रिटायर्ड के एॾा सम्झो पिया त हितां हुतां करे को अहिड़ो चूचू जो मुरबो ठाहिजे जंहिंमें न माण्हू को ॻाल्हाए सघे न को कंहिं ॻाल्हि ते अमल थी सघे सूबा छाजा उन्हनि जा बुनियादी हक़ छाजा फेडरेटरी यूनिट कल्ह मूं बि प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई न मूं चयो 23 मार्च त मल्हाइबो आहे 23 मार्च जो असुल जो हुई 1940 वारी करारदाद उनजे हिसाब सां जेके सूबनि जी जेका ॾिनल बि ज़मानत उहा किथे आहे जो हाणे अरिड़हीं तरमीम जी पुठियां पिया आहियो। ठीकु आहे त छा वां सम्झो पिया ज़ाहिरा जेका सूरत हाल आहे इन में को बि शक न आहे अरिड़हीं तरमीम जी ख़ालिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं सूबनि जी ख़ुदि मुख़्तारी जी ॻाल्हि हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी रहंदी आहे पर जेके ताज़ा कुझु वाक़ियात आहिनि पोइ खणी उहो सेनेट चेयरमैन जा इलेक्शन्स हुजनि आर्मी एक्ट में तरमीम वारो मामिलो हुजे या जेके ॿिया मुख़्तलिफ़ मामला थींदा अचनि पिया त उन में असां ॾिठो आहे त जेके पार्टियूं आहिनि उहे उन ताक़त सां नथियूं बीह सघनि अगरि वाक़ई के अहिड़ियूं साज़िशूं थियनि पियूं कोशिशूं थियूं पए त छा इन्हनि शयुनि खे मोह ॾेई सघंदियूं अवां जूं पार्टियूं? हीअ अफ़सोस जी ॻाल्हि आहे ज़रूरु सियासी पार्टियुनि खे जेको आहे हर हंधा जेके अहिड़े क़िस्म जी पार्टियूं पीटीआई जहिड़ियूं जिन माज़ी में वॾा दम भरिया उन्हनि खाट हणण जी कोशिशि कई उहे ख़ुदि पाण ॾिठा थिया छो त इहा ॻाल्हि इन जो मज़र हुई त माना हिननि जनरल इलेक्शन में धांधलियूं कयूं जे सेनेट इलेक्शन में धांधली जेका पार्टी करे सघे थी त उहा मतिलबु आम चूंडनि में बि जेका ॻाल्हि हले पई ऐं RTST हवाले सां ॿियनि हवालनि सां हेॾां होॾां जेका नून लीग जी चई वेंचे पई त
त उन में ऐं पोइ वरी जेके ॿिया लेजिस्लेशन आयूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कश्मीर वारो मसइलो लॻो पियो तव्हां मिलिट्री बिल जी ॻाल्हि पिया कयो उन में नून लीग वग़ैरह उहे अॻु में ई हा करे चुकियूं हुयूं असां त अञा पंहिंजी पार्टियुनि में हिकिड़ी बहस कईसीं सभु शयूं कयूंसीं हुन ते छा करणु खपे कीअं करणु खपे ऐं उन हिसाब सां असां पंहिंजो ओरिजिनल पॉलिटिक्स ऐं साम्हूं इंडियन जारियत ऐं ॿिया मामला ॾिसी ऐं जेको आहे LOC ते सॼो ॾींहुं हिननि जी दरियाअंदाज़ी हुई इंडियन एग्रेशन ऐं ॿियूं शयूं त उन में हिकिड़ो जॉइंट सेशन थियो उन हवाले सां असां पंहिंजी ख़ुदि जॉइंट पार्लियामेंट्री पार्टी में डिस्कशन कयूं ऐं पोइ वरी कंहिं नमूने सां जेको आहे उहो उन ते आयासीं पर नून लीग जेको आहे उन त पंहिंजे फ़ैसिला कया पिया उनखां पोइ खणी उन्हनि ते बजे तव्हां जेका 18 तरमीम जे हवाले सां ॻाल्हि कई नून लीग जे हवाले सां त नून लीग जेको साम्हूं खां चए पई असीं उन ते कीअं यकीन न करियूं हू चवनि था त असीं बि 18 तरमीम जे बिल्कुलु ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाबु थियणु कोन ॾींदासीं त असीं छो न उन्हनि ते यकीन कयूं बिल्कुलु असीं सम्झूं था त हू ख़ुदि हुन में गॾु हुआ ऐं न सिर्फ़ु नून लीग 17 पार्टियूं गॾु हुयूं गॾु थी 18 तरमीम कई हाणे खणी उन में हाणे चौधरी शुजा साहिबान जहिड़ा माण्हू कॾहिं कंहिंजा थी बीहंदा आहिनि कॾहिं कंहिंजा थी बीहंदा आहिनि ऐं उन्हनि ते माण्हू तबसरो छा करे ऐं अहिड़ियूं ॿियूं इलाही धुरियूं जेके वक़्त जो हवा ऐं वाव ॾिसी कॾहिं हेॾां दम मासी वसाई कॾहिं पंहिंजी कॾहिं पढ़ाई त उन्हनि जी का असूली या नज़रियाती सियासत त कोन थी रहे पाकिस्तान में हींअर जेका इंटरनेशनल जेको आहे प्रेशर आहिनि उहे पंहिंजी जाइ ते पर तव्हांजो घर जेकॾहिं मज़बूत न हूंदो त तव्हां ॿिनि शयुनि खे जेको आहे उन तरीक़े सां मुंहुं नथा ॾेई सघो ऐं इहा हुकुमराननि खे ॻाल्हि सम्झणी पवंदी PTI खे ॻाल्हि सम्झणी पवंदी त सूबनि जा जेका हक़ आहिनि सियासी पार्टियुनि जा हक़ आहिनि जेका जमहूरियत जूं जेका घटि में घटि मिनिमम लेवल ते जेका स्टैंडर्ड्स आहिनि उन्हनि खे त रखणु पवंदे बाक़ी तव्हां जेका हाणे ॻाल्हि कयो पिया त हीअ जेका सूरत हाल हाणे PTI तव्हां PTI त पार्लियामेंट खे बि हुन रबड़ स्टैम्प करे हलाइण जी कोशिशि कई आहे न तव्हां ॾिसो त सेशन्स बि हीअ त ख़ैर करोना आहे त सेशन्स महीने जा महीना विच में तव्हां ॾिठो माना साल जा जेका रिक्वायर्ड आइनी तौर ते ॾींहं हूंदा आहिनि उहो कोन थिया CCI जो 90 ॾींहंनि में जेको मीटिंग्स थियणियूं हुयूं उहे कोन थियूं हींअर बि जेको लास्ट मीटिंग जेका थी हुई उन में बि जेको आहे 22 खां 23 इफ आई एम नॉट रॉन्ग मुंहिंजे ख़्याल में मुख़्तलिफ़ नेपरा ऐं ॿियनि जा मामला जेके हुआ उहे एजेंडा हुयूं सिंध जूं हिकिड़ा एजेंडा हुयूं मुख़्तलिफ़ हवालनि सां ऐं उहे तव्हां वर्कर वेलफेयर जे हवाले सां ऐं ॿियूं जेका एंटरप्रेन्योरशियल जेके शयूं जिन ते कंसेंसस या खपंदी आहे डिसीजन उहे सॼो जेको आहे उहे उते ई रहिजी वियूं ऐं इमरान ख़ान साहब ॿिए कंहिं पासे हले वियो वरी उहा मीटिंग कोन थी इवन CCI जो सेक्रेटरेट छो त आउं ख़ुदि 18 अमेंडमेंट जी उन कमेटी जी मेंबर आहियां अञा ताईं इम्प्लीमेंटेशन कोन थी आहे हीअ चवनि था 10 साल थिया अचो त हाणे आइन खे बदिलायूं बाबा उहे जेके अमेंडमेंट हुई उन ते अमल जेको थियणो हुयो उहो न थी सघे बिल्कुलु जे मां चयो पए त जेका कोशिश उन खां पोइ कंहिं तरीक़े सां थी आहे उहा हिन वबा दौरान थी ऐं जेका वॾे वज़ीर सूबे जे चीफ एग्जीक्यूटिव तौर फ़ैसिला कया उन्हनि खां ई यकीनन तकलीफ़ थिए पई असां सूरत हाल ॾिसूं पिया सही पिया चओ तव्हां बिल्कुलु सही पिया चओ हाणे मसइलो इहो आहे जो सिंध इलाही अकुलमंदी सां हेसि ताईं पंहिंजा फ़ैसिला कया आहिनि त वॾो नुक़सानु थिए आहे असां पंहिंजी टेस्टिंग कैपेसिटी वधाई आहे हाणे किथे कुझु इशूज़ अचनि पिया हाणे किथे जेको बहितर इंफ्रास्ट्रक्चर आहे या माण्हू पंहिंजा आउं सलाम पेश कयां थी पंहिंजे डॉक्टरनि खे बि अॼु नर्सनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं सिंध TV जे तवज़ुज़ सां पंहिंजे सभिनी जेके डॉक्टर्स सां गॾु जेके नर्सिस आहिनि मेल नर्सिस हुजनि या फीमेल ऐं उन्हनि खे ख़राज पेश कयां थी सलाम पेश कयां थी पैरामेडिक्स में जेको अमलो आहे ऐं तव्हांजी आउं ॾिसंदी पिया TV चैनल ते ख़ुदि अव्हां तमामु सिंधी मीडिया मूं पहिरीं अॻु में तव्हांखे चयो त सुठो रोल अदा कयो आहे त उन हवाले सां उन्हनि सभिनी महिनतूं करे ऐं तमामु हेल्थ जी जेका मिनिस्टर आहे इलाही तनक़ीद थी आहे पर आउं संगती ख़ातून हुअण जे बावजूदि हुन हर शइ ते नज़र रखी आहे मुतवातर मीटिंग्स कयूं असां हाणे डप में आहियूं त जेको ईंदड़ बजट आहे असीं चाहियूं था त उन ते वधि में वधि बजट जी एलोकेशन हुजे पर हीअ जेके कटौती वफ़ाक़ी हुकूमत करे पई त उन में बजट में असांखे बि कटौती करणी पवंदी ऐं इहो असीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तालीम ऐं हेल्थ खे बिलावल साहब चयो आहे त असांजी पहिरीं जेका तरजीह उहा ई आहे पर नेचुरली असांखे पंहिंजे फूड सिक्योरिटी पंहिंजी ज़राअत पंहिंजी इरिगेशन पंहिंजी ॿियनि शयुनि ते ऐं आईंदा जेके हींअर ॾींहं अचनि पिया सीज़न अचे पई मॉनसून में उन में मसइलो छा थो रहे पाणी जी खोट थी रहे आहे सफ़ा ॿोॾ में था वञूं ॿुॾी में बि असीं सोख में बि सफ़ा हाल बुरा त पोइ उन में बि असांखे जेका स्ट्रेटेजी पंहिंजी अॻु में सिंध हुकूमत ज़रूरु दे मस्ट बी वर्किंग ऑन इट ऐं आउं सम्झां थी त CM साहब जेको आहे पंहिंजी टीम सां कमु कंदो हूंदो पर जेका सिंध खे
जेके थोरी मदद वफ़ाक़ खां ऐं जेको वफ़ाक़ ॿियो मुल्क त कोन्हे बाबा पाकिस्तान जो ई असीं हिसो बिल्कुलु। आहियूं न हर वक़्तु असांखां मोब वतनी जा ऐं उन्हनि जा सर्टिफिकेट छो था घुरो असां बिल्कुलु। पाकिस्तान खे ठाहियोसीं हितां रेज़ोल्यूशन वयूं सिंध मां सभु शयूं सिंध मां वयूं तव्हांजा एटमी प्रोग्रामनि जा ख़ालिद सिंध जा हुआ तव्हांजा आइन जा ख़ालिद सिंध जा हुआ तव्हां सिंध जो जेतिरो थोरो लाहियो ओतिरो लाहे कोन था सघो तव्हां सिंध खे सियासी सफोकेशन में बि सिंध खे पिया ॾियो त अहिड़ी सियासत थी सघंदी अहिड़ी कोन थी सघंदी हर रूल असां ते आहिनि बाक़ी तव्हांजी ॿियनि सूबनि में माण्हू जेको आहे जेके फ़ैसिला कनि कहिड़े बि हवाले सां उहे कहिड़े बि मंच ते कहिड़े फोरम में उन्हनि लाइ जेको आहे ॿ उसूलनि जा सेट आहिनि ऐं सिंध लाइ सिंध में ज़ाहिरी ॻाल्हि आऊं चवां थी त गवर्नेंस जे हवाले सां परफॉर्मेंस जी इम्प्रूवमेंट जे हवाले सां इलाही गुंजाइश आहे हुन में असां बहितर कयो बि आहे ऐं कयूं बि पिया पर तव्हांखे मुख़्तसिर रुॻो इहो हिकु ॻाल्हि चयो ॾिसो जॾहिं मार्शल लॉ जा साल हुआ न तॾहिं पंजाब में जेको बि माण्हू आयो थिए वज़ीर आला उन पंहिंजे सूबे लाइ कमु कयो सिंध खे हिननि हवाले करे छॾियो जहिड़नि माण्हुनि लाइ उन्हनि उन कमु कयो ई कोन हाणे असांखे ज़ीरो खां शुरू करणो पियो पंजाब में जेको ज़रा जेके ॿिया मामला आहिनि गवर्नेंस जे हवाले सां मां ॿुधायो पई उन ते ॻाल्हि थी सघे थी उन ते तनक़ीद थी सघे थी उन ते तनक़ीद असां बि कंदा आहियूं पर हीउ जेको मामलो आहे हिन में घटि में घटि सियासत ऐं तअसुब जी जेका बुई अचे पई उहा बिल्कुलु बि न अचणु घुरिजे इलाही हवालनि सां हिननि हिचु कयो आहे सिंध खे ख़ासि करे ॿिनि टिनि ॾींहंनि खां जेका ॿोली आहे ऐं चवां थी लफ़्ज़ पंहिंजा इहे वापसि वठनि ऐं इहो जेको आहे नमूनो इहो सही कोन्हे माण्हू में फ्रस्ट्रेशन वधंदी हिकिड़ी बीमारी ॿियो अणहूंद इलाही हवालनि सां असीं कोशिशि कयूं पिया पूराई जी पर जेको वफ़ाक़ खां जेका कंट्रीब्यूशन हुजे उहा कोन्हे त फ्रस्ट्रेशन में माण्हू जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ इलाही ॿिया मामला जेके थियनि था पोइ असीं बि चाहियूं था पाकिस्तान में ऐं चेयरमैन बिलावल साहब तव्हां ॾिठो त कल्ह उन हिकिड़ी हेल्दी तनक़ीद कई पंहिंजी सजेशन्स रखियो आख़िर में वरी बि उन चयो त क़ौमी यकजहती लाइ असीं हर फोरम ते असीं तव्हां सां गॾु वेहण लाइ तयारु आहियूं ऐं हाणे ॿुधायो उन खां वॾी ॻाल्हि केरु पोस्ट लीडर कहिड़ी कंदो ठीक है वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾिनो ससी पलीजो साहिबा असां सां गॾु मौजूदु हुई मजमूई तरह सां गुज़िरियल केतिरे अरसे खां ख़ासि करे सिंध हुकूमत पारां जेके क़दम खयां विया वॾे वज़ीर पारां जेके क़दम खयां विया लॉकडाउन जी शुरूआत खां वठी हिन वक़्त ताईं तनक़ीद जो सिलसिलो जारी आहे काल्ह क़ौमी असेंबली जो इजलास ॾायो वियो जंहिंमें इहो एक्सपेक्टेड हो त शायदि कोरोना जे मामले ते का वाज़ह पॉलिसी हूंदी सिंध हुकूमत जी तारीफ़ थींदी जेके बि सिंध हुकूमत पारां क़दम खयां विया आहिनि पर हिकु भेरो ॿीहर तनक़ीद जी शुरूआत थी अॼु बि हिकु भेरो ॿीहर सेनेट जे इजलास दौरान शाह महमूद कुरैशी पारां सिंध हुकूमत ते तनक़ीद कई संदसि चवणो त पीपल्स पार्टी सिंध जी ठेकेदार न आहे हुकुमरान तयारी कनि हू अची रहिया आहिनि पंजाब वांगुरु सिंध में बि पंहिंजो धाको ॼमाईंदा संदसि चवणो त वफ़ाक़ जी अलामत पीपल्स पार्टी मां सूबाई तअसुब जी बुए अचे थी जेका पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि इहो जवाबु ॾिनो वियो त अवां मूंखे अहिड़ो तानो छो था आणो अगरि मां हींअर सिंध जी ॻाल्हि पियो कयां त तव्हां इहो सिंध कार्ड जो ज़िक्र पिया कयो अगरि मां बलूचिस्तान जी ॻाल्हि कंदुसि त छा तव्हां ईअं चवंदा पंजाब जी ॻाल्हि कंदुसि त छा तव्हां ईअं चवंदा केपी जी ॻाल्हि कंदुसि त छा तव्हां ईअं चवंदा त पोइ सिंध ते अहिड़े क़िस्म जा हमला छो पिया कया वञनि इन खां अलावा ॿिए पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु वेझो प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम में पाण ज़िक्र कंदासीं उन मामले ते हिकु भेरो ॿीहर जेको तनक़ीद जो सिलसिलो आहे उहो जारी आहे हिन सॼी सूरत हाल ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि MNA आहिनि डॉक्टर रमेश कुमार साहब डॉक्टर साहब वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ सर ॿुधाइजो शाह महमूद कुरैशी साहब पारां अॼु जेका शुरूआत कई वई संदसि चवणु हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां उहा सिंध जी ठेकेदार न आहे इन हद ताईं त असां उन्हनि सां मुतफ़िक़ आहियूं पर इहो चवणु त सिंध कार्ड खेॾियो पियो वञे ऐं सूबाइयत जी बुए अचे पई अहिड़े क़िस्म जी बयानबाज़ी जा सिलसिला शुरू थी विया आहिनि ज़ाहिर हीउ मामिलो गुज़िरियल केतिरे अरसे खां हलंदड़ आहे ऐं ॿुधाइजो त इहो छो सिलसिलो शुरू थियो आहे हिकु भेरो ॿीहर ॾिसो हीअ अॼु जी ॻाल्हि न आहे हमेशह बलोचिस्तान हुजे सिंध हुजे पंजाब हुजे पश्तून हुजे हमेशह सूबाइत जा जेके आहिनि सो कार्ड खेलिया विया आहिनि जेका बि हुकूमत रही आहे उहे ज़रूरु कार्ड खेलिया आहिनि पर इहा वफ़ाक़ जी कमज़ोरी आहे ऐं मां नथो सम्झां की इहे शयूं थियणु खपनि ऐं इहो न सिंध खे सिंध कार्ड खेलणु खपे कॾहिं कराची कार्ड MQM खे ॾिनी हुई कॾहिं पीपल्स पार्टी सिंध कार्ड खेले थी ऐं मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं जेके आहिनि सो मुनासिब न आहिनि इहे जेकॾहिं शयूं खेलियूं वेंदियूं त उनजो नुक़सानु जेको आहे सो पाकिस्तान जो नुक़सानु आहे सूबे हिकिड़े जो नुक़सानु न आहे छो जे करे मेच्योर जेके सियासतदान आहिनि उन्हनि खे घटि में घटि
अहिड़ी जेकॾहिं का ॻाल्हि हुजे त उन खे बि बंदि कमरे में ॻाल्हि करणु खपे, मीटिंग में ॻाल्हि करणु खपे, इन कैमरा सेशन जे अंदरि उहे शयूं करणु खपनि। पर जेकॾहिं इन नमूने जी बिलावल साहिब जी स्पीच में जेकॾहिं इहे ॻाल्हियूं हलनि त पोइ लाज़मी आहे शाह महमूद साहिब बि उनजो जवाबु ॾींदो, पर वक़्त ऐं हालातनि जे मुताबिक़ इहे शयूं मुनासिब न आहिनि। ठीक है डॉक्टर साहब, मजबूरी तरह से ज़ाहिरा जेके मामला हलन पिया जे परफॉर्मेंस ते गाल कजे ऐं एक्सपेक्टेड इहो ही हो त काल्ह क़ौमी असेंबली जो इजलास थियो सेनेट जो त कोरोना वायरस जे मामले ते बहस थींदो, उन ते ज़िक्र थींदो, पर जे ॾिठो वञे सिंध हुकूमत पारां जेके क़दम कया विया हिकु पासे उन्हनि जी तारीफ़ बि थिए पई त इन तरह सां तनक़ीद काल्ह बि थी ऐं अॼु बि असां उन तरह जी तनक़ीद ई ॾिठीसीं त हीउ जेको मामलो आहे उहो अॻिते वेंदे नज़र अचे पियो ऐं जेका नज़र अचे पियो अहिड़ी तरमीम जे हवाले सां, त उन हवाले सां शक शुबहात ऐं गॾोगॾु कंहिं न कंहिं तरीक़े सां उहे शयूं ज़हननि में मौजूदु आहिनि, उन ते अवां छा चवंदो इन हवाले सां? ॾिसो, अरिड़हीं तरमीम सुठो हिकिड़ो इक़दाम हो जेको थी वियो आहे, पर उन में ग़लतियूं आहिनि हेल्थ जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, NFC जे हवाले सां। ऐं इहा सिर्फ़ु इहा न, पीपुल्स पार्टी गवर्नमेंट हुजे, चाहे PMLN हुजे, चाहे PTI हुजे, उहे सभु महसूसु कनि था त इहो इशू आहे। कॾहिं बि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट थींदियूं आहिनि, पर उन खे जेकॾहिं ग़लतियुनि खे सुधारण जे लाइ उनखे वापसि कबो त वरी बि वेही जी 18th अमेंडमेंट यूनानी मसली थी वरी बि 18th अमेंडमेंट में जेकॾहिं का तब्दीली आहे त उहा बि यूनानी मसली थियणु खपे। ईअं न थिए जो हिकु पार्टी करे या कुझु कनि ऐं कुझु अपोज़िशन कनि त मुंहिंजे ख़्याल में पोइ उहे शयूं अच्छा डॉक्टर साहब, इन खां पहिरियां छा इहो न पिया सम्झो त उन ते मुकमल तरीक़े सां अमल थियणु घुरिजे, जेको हिन वक़्त ताईं न आहे थी सघियो? वज़ारतुनि जो मामिलो हो जेको हुन में वाज़े थियल आहे, 14 वज़ारतूं सूबनि खे ॾियणियूं आहिनि, उहे उन्हनि खे ॾियणु घुरिजनि त हू परफॉर्म करे सघनि ऐं ज़ाहिर जे सूबा परफॉर्म कंदा त इन सां बि वफ़ाक़ ई मज़बूत थींदो। अहिड़े क़िस्म जी जेका बयानबाज़ी आहे उन जा सिलसिला आख़िर शुरू छो पिया थियनि? 18th अमेंडमेंट खे अॼु 18 साल थी विया, 10 साल थिया आहिनि। हींअर 11 पंहिंजो पीपुल्स पार्टी जे दौर में थी न, घणा साल थी विया? 10 साल 2010 में 2010 में 10 साल थी विया। 10 सालनि में तव्हां 8 साल हुकूमत जेका रही आहे उहा रही आहे पीपुल्स पार्टी ऐं PMLN जी। उन ई टाइम ते इहे शयूं छो न थी सघियूं इम्प्लीमेंट? इन ई करे जो इहो फॉल्ट हो। हेल्थ खे छो न ख़तमु कयो वियो? ड्रैप खे छो जेको सो उते रखियो वियो? माइनॉरिटी इंटरफेथ हार्मनी छो रखी वई? एजुकेशन छो रखी वई? जेके बि हुयूं उन्हनि ख़ुदि महसूसु कयो। PMLN जॾहिं हुकूमत आई, हमेशह शाहिद खाकान अब्बासी हुजे, चाहे मियां सावड़ जॾहिं मीटिंग थींदी हुई, सागदार हूंदो हो, सदाईं इहा शइ डिस्कस थींदी त इहा शइ ग़लति थी आहे। पीपुल्स पार्टी जे अंदरि रज़ा रब्बानी खां सवाइ जेकॾहिं ॿिया मेंबर वेंदा त उहे बि डिस्कस कंदा त कुझु जेके फॉल्ट आहिनि उन्हनि खे पाण खे क्लियर करणु खपे। पर उन्हनि चयो न, असां 18th अमेंडमेंट जी फ़िलहाल क्रेडिट खणंदा। 3 साल उहो वक़्तु वियो रहियो। 3 सालनि खां पोइ जॾहिं PMLN जी गवर्नमेंट आई, NFC जे करे इन्हनि हमेशह उन खे रिग्रेट कयो त भई कंहिं बि नमूने सां PMLN जी ख़्वाहिशी पीपुल्स पार्टी न करणु ॾिनी। पर अॼु जॾहिं PTI जी गवर्नमेंट आई आहे, उहा ई PMLN वारी पार्टी वारो मौक़िफ़ आहे। अॼु PMLN PTI सां गॾु जेकॾहिं बीठी आहे, मुंहिंजे ख़्याल में PMLN जा जेकॾहिं वीडियो क्लिप्स पाण कढूं, मां त मीटिंग में मौजूदु हूंदो, ऐं जेकॾहिं उहो कढी पाण ॾेखारियूं त उन में हर वक़्तु इहो हूंदो त बाबा असांखे बचे छा थो, NFC में छा थो बचे, कीअं जेको सो हेल्थ डिवॉल्व थी सघे थो। इहे सभु ॻाल्हियूं थी हुयूं। त मुंहिंजे ख़्याल में कंहिं ग़लती खे सुधारण जे लाइ, कंहिं सिस्टम जे लाइ ॿी रिफॉर्म जेको आहे, हिकिड़े सिस्टम जी बहितरी जे लाइ हिकिड़ो सिस्टम आहे जेको हुअणु खपे ऐं उहो रिफॉर्म थियणु खपे। ठीक है डॉक्टर साहब, गॾोगॾु इहो बि आगाह कंदा हलिजो, ज़ाहिरा अवां सूरत हाल खे सिंध में जेका हिन वक़्तु आहे उनखे ॾिसो पिया। शुरूआती तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेके फ़ैसिला वरिता विया, उनखां पोइ क़ौमी सतह जी पॉलिसी आणण जो चयो पियो वियो। हिन वक़्तु लॉकडाउन खुली वियो आहे ऐं उन ई तरीक़े सां केसिस में बि ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थिए पियो। त छा सम्झो पिया त इहो फ़ैसिलो जेको उहो दुरुस्त हो हुकूमत जो, जंहिं वक़्तु केस वधनि त उन वक़्तु लॉकडाउन में नरमी आंदी वञे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहो, तव्हां ॻाल्हि कई लॉकडाउन जी। हर माण्हू खे ख़बर आहे त हिन वायरस जो इलाज सिर्फ़ु लॉकडाउन, सोशल डिस्टेंस आहे। पर लॉकडाउन असांजे मुल्क जे अंदरि केतिरी देरि हली सघे थो? डिसीशन उहो कबो आहे जेको इम्प्लीमेंटेबल हुजे, जंहिंजी अमल दरामद हुकूमतूं करे सघनि। अॼु प्रोविंशियल गवर्नमेंट सिंध पंहिंजी नमूने ते डिसीशन कंदी, पर हींअर वफ़ाक़ सां गॾु छो आई?
इन जे करे उन बि महसूसु कयो त जेकॾहिं असां लॉकडाउन हाणे अॻियां कंटिन्यू कंदासीं त उहो इम्प्लीमेंटेबल न थींदो। हिन वक़्तु जेको डिसीशन फेडरल गवर्नमेंट विद कंसेंसस प्रोविंशियल गवर्नमेंट कयो, इहो अवाम जो सबर ॾिसी फ़ैसिलो कयो वियो। इकोनॉमिकली क्राइसिस पंहिंजी जॻह ते आहे, पर वरी बि सबर ॾिसी कयो वियो त आया हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उन सिचुएशन में ही तमामु घणो ज़रूरी आहे त असां कंहिं बि नमूने सां अवेयरनेस सां गॾु लोग माण्हुनि खे ॿुधायूं। पर हिन वक़्तु जेकॾहिं असां लॉकडाउन जो अञा जेकॾहिं प्रोग्राम वधीक कयो, असांखे जेकॾहिं फ्लाइटूं न हलाइणियूं, असां फ्लाइटूं डोमेस्टिक कैंसिल करे छॾियूं, इकोनॉमिकली क्राइसिस त उन्हनि जो बि अचे थो, ट्रेनूं मुअतल कयूं, पर हर माण्हू खे असां घरनि ताईं महदूद करे विहारण जे लाइ ज़बरदस्ती नथा करे सघूं। हर प्रोविंशियल गवर्नमेंट उन जे अंदरि पंहिंजो रोल इख्तियार करे थी, पर वरी बि न उन जे लाइ जेकॾहिं हिकिड़ी स्पेस ॾिनी वई आहे, मुंहिंजे ख़्याल में हाणे पब्लिक खे उन जो मुस्बत जवाबु ॾियणु खपे। जेकॾहिं पब्लिक सोशल डिस्टेंस खे मेंटेन न कयो त पोइ जेको लॉकडाउन थींदो उहो वधीक सख़्तु थींदो ऐं मुंहिंजे ख़्याल में पोइ बिल्कुलु कर्फ्यू जहिड़ो माहौल थी वेंदो। ठीक है, बड़ी मेहरबानी मांजी डॉक्टर रमेश कुमार साहब प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। मजबूरी तरह सां हिन वक़्तु हिकु पासे कोरोना वायरस तेज़ी सां वधे पियो, ॿिए पासे नेशनल असेंबली जो काल्ह इजलास सॾायल हो, जंहिंमें बि इहो एक्सपेक्ट कयो वियो त कोरोना वायरस जे मामले ते का वाज़िब पॉलिसी ईंदी, उहो बि तनक़ीद बराए तनक़ीद उन में बि ॾिठीसीं। अॼु बि अहिड़े क़िस्म जो मामिलो साम्हूं आयो। शाह महमूद कुरैशी पारां हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद कई वई। संदसि चवणु हो त हू सिंध जा ठेकेदार न आहिनि ऐं संदसि पिणु चवणु हो त हू अची रहिया आहिनि, पंजाब वांगुरु सिंध में बि पंहिंजो धाको ॼमाए वेंदो। मजमूई तरह सां हिन वक़्तु हिन वबा जी सूरत हाल में सभिनी जमातुनि खे, सभिनी हुकूमतुनि खे किरदारु अदा करणु घुरिजे ऐं वाज़े पॉलिसी, वाज़े फ़ैसिला थियणु घुरिजनि। उन वक़्तु सियासी बयानबाज़ी जी शुरूआति थी आहे, उहा गुज़िरियल केतिरे अरसे खां हले पई। उनजो जेको सिलसिलो आहे हिन वक़्तु ताईं हलंदड़ आहे। इन सां प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी त पोइ त पंहिंजे मेज़बान महराज हबीब खे ॾींदा इजाज़त।